मशहूर फैशन डिज़ाइनर मारिया बी चयो आहे त मॉडलिंग में छोकिरियुनि खे न अचणु घुरिजे। मारिया बी ताज़ो हिकु पॉडकास्ट में शरीक थी जिते हुन फैशन ऐं मॉडलिंग इंडस्ट्री समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हायो। खैंस जॾहिं मॉडल्स जी कमाई ऐं फीस बाबति सवाल कयो वियो त हुन दावा कई त मुल्की मॉडल्स जे उबतड़ परॾेही मॉडल्स सस्तियूं आहिनि। हुन चयो त आलमी सतह ते मॉडल्स वधीक आहिनि, इन लाइ हिते मुक़ाबिलो बि वधीक हूंदो आहे, पर पाकिस्तान में मॉडल्स घटि आहिनि, इन लाइ हिते मुक़ाबिलो नाहे थींदो, जंहिंजे करे मुल्की मॉडल्स महांगियूं हूंदियूं आहिनि। फैशन डिज़ाइनर मूजिबि मॉडल्स खे कलाकनि ऐं ॾिहाड़ी जे हिसाब सां फी जोड़े जी मशहूरी लाइ पैसा ॾिना वेंदा आहिनि। खेसि सही नमूने ख़बर न आहे पर परॾेही मॉडल्स खे केतिरो मुआवज़ो मिले थो, छो त इहे मामला संदन PR जा माण्हू ॾिसंदा आहिनि। मारिया बी चयो त परॾेही मॉडल्स खे ॾिहाड़ी घटि में घटि $500 मिली वेंदा आहिनि, पर पाकिस्तानी मॉडल्स इन खां वधीक महांगियूं हूंदियूं आहिनि। हुन साॻिए मामले ते चयो त मॉडलिंग ॾुखी फील्ड आहे। पाकिस्तान में इन फील्ड में घटि माण्हू आहिनि। पाकिस्तान में हर छोकिरी खे मॉडलिंग में न अचणु घुरिजे। हुन वज़ाहत कई त मॉडलिंग इंडस्ट्री जे फोटोग्राफरनि सां जिन छोकिरियुनि जी सेटिंग थी वेंदी आहे या उन्हनि सां कमु करण में खेनि ॾुखियाई नाहे थींदी, पोइ ठीकु आहे, न त खोड़ मॉडल्स फोटोग्राफरनि जे रवैयनि मां ई काविड़जी पवंदियूं आहिनि। पाकिस्तान में छोकिरियुनि सां गॾोगॾु मर्द मॉडल्स लाइ बि ॾुखियायूं आहिनि। मुल्क में वालिदैन हर छोकिरीअ खे इन फील्ड में अचण जी इजाज़त नाहिनि ॾींदा। मारिया बी इंकशाफ़ कयो त मॉडलिंग जी फील्ड में मर्दनि ऐं औरतुनि सां अजीब शयूं थींदियूं आहिनि। हुन वज़ाहत न कई त अजीब शयूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि।